बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं मैं तव्हांजी मेज़बान तेरी मवान। नाज़रीन किन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं सुबुह सुबुह जी मसरूफ़ियात में मसरूफ़ हूंदा, पंहिंजे रब खे यादि करे पंहिंजे रोज़ी रिज़िक लाइ सभु कुझु जेको ख़ैफ़ सां निकिता हूंदा ऐं कोशिशि कंदा हूंदा त पंहिंजा हुननि जा जेके बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा वर्क्स आहिनि उन्हनि खे सॉर्ट आउट करे पंहिंजे घर वापसि वञण जी कोशिशि। पर ॾिसो इन सॼे टाइम पीरियड में किथे न किथे कोलैप्स बि ईंदा आहिनि। यकीनन इंसान आहे, इंसान अशरफुल मखलूक़ात आहे, त लेकिन ख़ता जो पुतलो बि आहे। कॾहिं न कॾहिं पंहिंजे कंहिं एक्ट सां, पंहिंजे कंहिं अल्फाज़ सां, पंहिंजे कंहिं बिहेव सां कॾहिं कॾहिं कंहिंखे न कंहिंखे रजाए छॾींदो आहे। जी चवंदा आहिनि कॉन्शियसली अनकॉन्शियसली, माना जॾहिं को उहो सोचे बि न, को प्लैनिंग बि न करे, तॾहिं करे अचानक कुझु अहिड़ा हादसा पैदा थी वेंदा आहिनि। लेकिन इंसान खे कोशिशि करणु घुरिजे त हर कोई जेको आहे पॉज़िटिवली पहिरियों हर एक्ट करण खां अॻु में 10 दफ़ा सोचणु घुरिजे या ॻाल्हाइण खां अॻु में 10 दफ़ा सोचणु घुरिजे। इंसान जी पंहिंजी जेकी आहे रिस्पेक्ट हूंदी आहे, उहो पंहिंजी ज़बान, इख़लाक़ ऐं पंहिंजे घर खे रिप्रेज़ेंट कंदो आहे। तव्हांजो सभु को में त तव्हांजी नज़र वेंदी, अगरि तव्हांखे गैदरिंग में कंहिं वेठा हो त फस्ट प्रायोरिटी त तव्हांजी ॾिसो त तव्हांजी ड्रेसिंग कीअं आहे, माना साफ़ सुथरी ड्रेसिंग। तव्हांजी पर्सनैलिटी खे पहिरियों जेको स्टेप हूंदो आहे जजमेंट करण जो, जंहिंजी मीन साफ़ सुथरा इंसान आहिनि, बहितरीनु इंसान आहिनि या उनजी शख़्सियत खे वधीक न। उनखां पोइ तव्हांजी नॉलेज, तव्हांजी कहिड़े क़िस्म जी नॉलेज ॻाल्हायो था, माना कहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू करो था, कहिड़े टॉपिक ते कहिड़ा व्यूज़ ॾियो था, उहो पोइ असांजे इख़लाक़ ऐं बाद में इहे सभु तरबियत में अची थो वञे। त कोशिशि कंदा की वधि में वधि पॉज़िटिव ॻाल्हाइण जी, सुठो ॻाल्हाइण जी ऐं सुठी नॉलेज गेन करण जी। नॉलेज गेन करण खां पोइ उनखे डिलीवर करण जी। जेतिरी तव्हां नॉलेज डिलीवर कंदा ओतिरो ई तव्हांजी नॉलेज में अञा इज़ाफ़ो थींदो। ऐं जिते नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो प्रोग्राम सुबुह मेहरान में। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो, फ़ोन कॉल जे ज़रिए 0221210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त नाज़रीन प्रोग्राम सुबुह मेहरान काफ़ी अरसे खां हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम तव्हांखे व्यूवर्स खे जेको असां लाइव नशर कयूं पिया ऐं ख़ासि तौर ते जेके बि क़िस्म ते जेके असां पूरी सिंध खां या पूरे पाकिस्तान खां या पाकिस्तान खां ॿाहिरि खां बि जेके बि असांजा गेस्ट ईंदा आहिनि, उन्हनि जे एजुकेशन जे हवाले सां, उन्हनि जी नॉलेज जे हवाले सां, उन्हनि जे एक्सपीरियंस जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं शेयर थींदियूं आहिनि। या ख़ासि तौर ते जेकी बि सूरत हाल हूंदी आहे उन ते अवेयरनेस असांखे इलाही मिलंदी आहे। ॾिसो जॾहिं गैदरिंग थींदी आहे उन में का न का अगरि 5-6 माण्हू वेठा आहिनि त उन में का न का हिकिड़ी कम जी ॻाल्हि त कंहिंजे न कंहिंजे दिमाग़ में क्लिक ज़रूरु थी वेंदी आहे। छो त इंसान जेको हिकिड़ो सुवाल जो वॾो खाको आहे, उनजे अंदरि सिर्फ़ु सुवाल ई सुवाल हूंदा आहिनि जंहिंजे जवाब जे लाइ उहो हमेशह ॻोल्हा कंदो आहे। फस्ट स्टेप त हू पंहिंजे घरों स्टार्ट कंदो आहे, पंहिंजे अंदरों स्टार्ट कंदो आहे, पोइ पंहिंजे घरों स्टार्ट कंदो आहे। चवंदो आहे त हीअ जेके मूंखे मुंहिंजी क्यूरीज़ आहिनि मुंहिंजी लाइफ जूं, इहे सॉर्ट आउट कीअं थींदियूं। पोइ हमेशह जेको पंहिंजे रब खे यादि करे करे इहे सभु शइ स्टेप बाय स्टेप, ऐं जेतिरो तव्हां पंहिंजे रब खे यादि कंदो ओतिरी ई तव्हांजी जेके बि तव्हांजा सुवाल आहिनि जवाब तव्हांखे आसानी सां मिली सघनि था। ऐं जिते नाज़रीन हमेशह जीअं असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि, अल्लाह त यकीनन असांजे हिकिड़ा बहितरीनु असांजे मेहरान टेलीविज़न जा होस्ट जे असां सां वाइदो कयो त जेको असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में हू साथ ॾींदा। अॼु वाक़ई असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि। कल्ह हू कोन अची सघिया त हुननि जी तबियत थोरी नासाज़ हुई, त हलूं था उन्हनि खां जी तबियत जे बारे में बि पुछूं था। जीअं चवंदा आहिनि त ताज़िद क्यों त भला त तव्हां जेके तबियत वग़ैरह तई कीअं ऐं सॼा ऐं इन हवाले सां जेको नाज़रीन तव्हांखे जो कमु आहे उनखे ऐं वेलकम कंदमि। राशिद शाह तव्हांखे वरीकार कीअं थैंक यू वेरी मच। तबियत अस्सलाम कीअं तव्हांजी? वालेकुम। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह हाणे बहितर आहे। सही। बिल्कुलु। अच्छा, हाणे ॾिसो त रशिया सभु खां वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त दरगाहूं ओपन थी वञनि। हा, इहा वाक़ई वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं छो जो इहे दरगाहूं इन्हनि तां फैज़ मिलंदो आहे बिल्कुलु ऐं इहे दरवाज़ा बंदि थींदा आहिनि त थोरो ॾुख बि थींदो आहे, त छो जो इन्हनि ई दरवाज़नि तां असांखे फैज़ मिलंदो आहे। इहे ई दरनि जिथां दुआऊं घुरी करे असां पंहिंजूं मन्नतूं असांखे मिलंदियूं आहिनि। सो इहे दरवाज़ा बंदि थींदा आहिनि त ॾुख थींदो आहे, पर हींअर ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो इहे दरगाहूं वरी खुलियूं आहिनि ऐं रब ताला जी इहा करम नवाज़ी आहे। वाक़ई बिल्कुलु। न ॾिसो न त असांजे घर में बि जॾहिं को वॾो हूंदो आहे, बुज़ुर्ग हूंदो आहे त हमेशह चवंदा आहिनि त यार तव्हां जेका असांजा वॾा आहियो असांजे हक़ बिल्कुलु में दुआ कयो। हक़ीक़त आहे, छो तव्हां जो जेको वॾो जेको हूंदो आहे उहो ज़ेरे परस्त हूंदो आहे असांजो, असांजे मथां हुनजो सायो रहंदो आहे ठाहियो हमेशह। रहंदो आहे। बिल्कुलु। अच्छा, तालीमी निज़ाम ॾिसो था त केॾा हिकिड़ो क्वेश्चन मार्क थी वियो त हाणे जेको कंटिन्यू कोरोना जी वरी जेकी ॿी लहर थी आहे त अॼु जेके महक थींदी वॾे वॾे पाणदारनि में वॾा वॾा फ़ैसिला कया वेंदा त हाणे आख़िर कंटिन्यूसली तालीम खे थी वञे। चइनी सुबुह जो जेके तालीम सुबुह जो वधी वेंदा ऐं फ़ैसिलो थींदो त जेको आहे इनखे कहिड़े हिसाब सां कहिड़ी कंटिन्यू करणु घुरिजे। तालीम लाज़मी आहे। असां त हमेशह इहा ई दुआ कंदा आहियूं त अलाह ताला सभ खां पहिरियों हिन वबा खां असांखे पनाह में रखे ऐं पूरी दुनिया खे
पूरी दुनिया खे हिन वबा खां पनाह में रखे ऐं पूरी दुनिया में उहो वापसी उहो निज़ाम अची वञे जेको पहिरीं हलियो पए या जहिड़े तरीक़े सां छो जो हिन वबा सिर्फ़ु एजुकेशन न बल्कि हर हिकु इंसान खे तबाह कयो आहे उहो चाहे ग़रीब तबिको हुजे या अमीर तबिको हुजे ग़रीब मज़दूरीअ जे लाइ परेशान आहिनि छो जो जिन जॻहियुनि ते हू कमु कनि था उहे बंदि आहिनि त उहो ग़रीब केॾांहुं वञे जेको 500 रुपया कमाए थो उहो परेशान आहे छो जो उहो पंहिंजे घर में किथां हाणे कीअं ॾे सो हिन जे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ुदा ताला खां इहा दुआ घुरूं था त इन वबा खां असांखे पनाह में ई रखे सही बिल्कुलु अच्छा ॾिसो सिर्फ़ु इन हवाले सां ई छा थी असांजी वरी ॿीहर लापरवाही थी जॾहिं हिकिड़ी असां सेकेंड जेको फेज़ खे कोरोना जी असां हिनखे कंट्रोल करे वियासीं त उन वजह को तव्हां ॾिसो काफ़ी जिन में ॿियनि इलाइक़नि में उते जिन्हनि में जेको लॉकडाउन वरी ॿीहर लॻी वियो आहे असल में तहरीम सभ खां वॾी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हां अगरि अहिड़नि इलाइक़नि में वेंदव न कुझु यकीन न कंदा आहिनि त कोरोना आहे छो जो इहे लापरवाहियूं जेके असांजी हूंदियूं आहिनि न इहे सभ खां वधीक असांजे लाइ ख़तरनाक पैदा थींदियूं आहिनि छो जो नंढियूं नंढियूं जेके ग़लतियूं हूंदियूं आहिनि न उन्हनि में ई असांखे सिखणु खपे त भई नंढी ग़लती असां सिखंदासीं तॾहिं असां वॾी मुसीबत खां बची सघूं था ऐं अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते जिन माण्हुनि सां असांजी मुलाक़ात थींदी आहे उहे चवंदा आहिनि कोरोना छा आहे आहे ई कोन छो जो हुननि कॾहिं अहिड़ी का वाक़ियात ॾिठो ई कोन्हनि इन जे करे मां त अॻियां वरी बि इहो चवंदुमि त तव्हां पाण अगरि सेफ आहियो त तव्हांजी फैमिली सेफ आहे ऐं ईअं नाहे त इहो नाहे इहा मुसीबत बिल्कुलु आहे इन जे करे ही कारोबार वग़ैरह इन जे करे ई बंदि कया अच्छा ॾिसो राशिद ॾिसो किथे न किथे हमेशह अगरि असां अल्फाज़नि सां या नोट सां ई सम्झी वञूं त बहितर आहे छो हरबरू कंहिं ते सख़्ती करे उहो हर ॻाल्हि जेके आहिनि एक्सेप्ट करायूं हाणे जीअं ॾिसो त कराची में जेको मास्क पाइणु लाज़मी थी चुको आहे किथे कंहिं बि शॉप ते कंहिं बि जॻह ते तव्हां वेंदो तव्हांखे सर्विस कोन मिलंदी तव्हांखे ॿाहिरि निकिरो त इट मीन्स माना असांखे हिकिड़ी शइ खे पाबंद कयो आहे असां पाण इन शइ खे सोचे करे करे सघूं था हा सिर्फ़ु हुकूमत नथी करे सघे असांजो अहम इक़दाम लाज़मी आहे हुन में छो जो असां हुननि सां कोऑपरेट कंदासीं त ई हू उन शयुनि खे अमल करे सघंदा बिल्कुलु बिल्कुलु ईअं ॻाल्हियूं आहिनि बिल्कुलु जेके मेन जेके इंसान चवंदा आहिनि त वाक़ई किथे न किथे जे ॻाल्हि थिए थो उहो इहे ई शयूं आहिनि एग्ज़ैक्टली इन शइ खे गौर करणु घुरिजे अच्छा ॾिसो त काफ़ी हद ताईं असां सभु शइ ते डिस्कस करण लाइ तयारु हूंदा आहियूं को टॉपिक अगरि कंहिंखे बि किथे वञे त हर कोई ॻाल्हाइण लाइ तयारु थींदो हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा डिफरेंट व्यू हूंदा ऐं व्यूज़ बि अहिड़ा हूंदा एडवाइस बि अहिड़ी हूंदी बिल्कुलु लॉजिकली लॻंदी त वाक़ई ही इंसान जेके बिल्कुलु सही आहे लेकिन पर्सनली जिथे ॻाल्हि ईंदी उन ते इम्प्लीमेंटेशन कोन थी हा इहा त हक़ीक़त आहे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि खे नोट कयो हूंदो त अगरि तव्हांजे साम्हूं 10 माण्हू वेठा आहिनि उन्हनि जे विच में अगरि तव्हां का ॻाल्हि कयो था न त इन जो मतिलबु इहो आहे तव्हां त ॻाल्हि करे छॾी पर उहे 10 ई तव्हांजी फेवर में हुजनि इहो पॉसिबल न आहे इन जे करे सभ खां पहिरियां तव्हांखे तयारु रहणु खपे त कुझु मुखालिफ़ बि हूंदा जेके मुंहिंजी ॻाल्हि जी मुखालिफ़त कंदा अच्छा ॾिसो त हाणे ख़ैर सां जेको मुबारक महीनो अचे पियो जेको शुक्र आहे जेको असां सभिनि खे नसीब थींदो तयारियूं जेके आहिनि मुबारक महीनो हले बि पियो ईंदो बि छो जो शुबान जो महीनो बि मुबारक महीनो आहे खोड़ सारियूं विलादतूं आहिनि हिन में ऐं मथां जेको सो 15 शुबान आहे वॾी ईद आहे उन खां पोइ वरी मथां रमज़ान आहे अलाह जूं रहमतूं ईंदियूं इंशाअल्लाह तव्हांजी तयारी आहे रमज़ान जी भला हा बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह छा तयारी कयो छा सोचो था को मोटिव को एक्टिविटी को टास्क वग़ैरह ॾिसूं था रोज़ो रखी बि सुम्ही पवंदो छा कंदो न जॾहिं हक़ीक़त में त ईअं ई हुयो छो जो पोयां जेको मुंहिंजो साल गुज़रियो आहे या जेके साल 8-9 साल गुज़रिया आहिनि उहे ईअं हूंदा नाइट ड्यूटी हूंदी हुई त पोइ फजर जो जंहिंमहिल रोज़ो वग़ैरह रखी नमाज़ वग़ैरह पढ़ी उन खां पोइ सुम्ही रहंदो हुउमि पोइ वरी 1 वॻे उथंदो हुउमि वरी जेको सो नमाज़ पढ़ी वरी सुम्ही रहंदो हुउमि वरी 4 वॻे उथंदो हुउमि वरी नमाज़ पढ़ी वरी सुम्ही रहंदो हुउमि सुम्हण बि हिकिड़ी इबादत आहे अगरि असां इन जे करे थो चवां छो जो अगरि असां वेही करे ॿिए कंहिंजी गिला कयूं छो जो रोज़ो सिर्फ़ु असांजे बुख जो नाहे हूंदो अखियुनि जो हूंदो आहे ज़बान जो हूंदो आहे हर शइ जो पर अगरि असां सुता पिया आहियूं त हर गुनाह खां बि महफ़ूज़ आहियूं असां राति जो पंहिंजो रोज़गार कयूं ॾींहं जो सुता पिया आहियूं त इन्हनि गुनाहनि खां बि बचा पिया आहियूं ऐं सुम्हण बि इबादत पर आउं जेको वेब जेके तव्हां जेकी ॻाल्हि तव्हां खां पुछणु चाहियां पई एक्टिविटी जे हवाले सां तव्हां जेको प्रोजेक्ट जे हवाले सां स्क्रीन जे हवाले सां जेको हाँ इंशाल्लाह बिल्कुलु हिकु नओं प्रोग्राम खणी ईंदासीं बिल्कुलु हिकु नओं प्रोग्राम खणी ईंदासीं ऐं तमामु बहितरीन तरीक़े सां ऐं जेको सो तमामु ॾिसण वारा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे मज़ो ईंदो ऐं उहे पाण घर में वेही करे हर शइ ॾिसंदा ऐं सिखंदा बि मतिलबु असांजे 12 साल में रमज़ान जेका ट्रांसमिशन हिकिड़ो ख़ूबसूरत भरपूर अंदाज़ में जेको खणी जंहिंमें राशिद शाह बि शामिल हूंदा इहो ई कंफर्म करणु पई चाहियां हा एग्ज़ैक्टली इंशाल्लाह रमज़ान में अवां सभिनीनि सां गॾु हूंदासीं ऐं रमज़ान ट्रांसमिशन में बेस्ट खां बेस्ट कंदासीं त असां वधि खां वधि माण्हुनि ताईं उहो इल्मु पहुचाए सघूं हक़ीक़त
जेकी ॿिए आहे पॉइंट ऑफ व्यू सां ऐं रोज़े जी तव्हांजी ॻाल्हि कई त रोज़े जी वाकई सुम्हण बि हिकिड़ी इबादत आहे हूअं त असांजे मज़हब में हर शइ हिकिड़ी पॉइंट ऑफ पॉज़िटिव ॼण हर शइ इबादत आहे कंहिंजी हेल्प करणु कंहिंखे मुस्कुराए ॾिसणु कंहिंजे लाइ सुठा कमिट करणु या परपुटुनि जी तारीफ़ करणु या ॿिनि जेके फैमिलीज़ आहिनि या धुरियूं रंजनि त उन्हनि खे मिलणु इहे सभु जेके इबादत में तव्हां जेकी ॻाल्हि कई मुस्कुराइण जी रसूलुल्लाह जी हदीस आहे हिन ते त अगरि कंहिं सहाबीअ खे चयो वियो हुयो त या रसूलुल्लाह मां जॾहिं बि बाज़ार में वञा थो त मूंखे माण्हू जेके आहिनि उहे निहारे हू पंहिंजी मोहबतूं नथा ॾींदी थोरी नफ़रत था कनि त रसूल ख़ुदा चयो त तव्हां उन्हनि खे तोहफ़ो ॾींदा कयो त उन सहाबीअ चयो त या रसूलुल्लाह आऊं त ग़रीब आहियां ऐं रोज़ तोहफ़ो किथां आणियां त रसूल ख़ुदा चयो त जॾहिं बि बाज़ार में वञो जेको बि तव्हां ॾे निहारे न उन ॾे मुस्कुराए निहारींदा कयो इहो बि हिकिड़ो तोहफ़ो आहे इहो बि तोहफ़ो आहे बिल्कुलु जोकी रिटर्न में हू तव्हांखे वरी उहो ई मुस्कुराहट ॾींदो वाकई इहे बि इंसान जी ॾिसो त इंसान सोचे त मूंखे खपे छा बिल्कुलु हर शइ ॾिसो हूंदे बि काफ़ी जेके आहिनि रिचेस्ट इंसान हूंदा आहिनि जेके दुनिया में ख़्वाहिशात इंसान जूं भरबी न आहिनि सही तव्हां केतिरी बि कोशिशि कयो तव्हां अगरि 10,000 कमायो था न तव्हां चवंदव मूंखे 20 मिलनि 20 मिलंदा चवंदव 30 मिलनि 30 मिलंदा 40 इवन लख अची वञे न त तव्हांजी उहा भरपाई पूरी न थींदी ऐं घर बि उन में न हलंदो सभ खां वधीक तव्हांजो ईमान हुजे त मुंहिंजो हिन में अगरि इंसान चाहे ख़्वाहिशातुनि खे साइड ते रखी करे अगरि पंहिंजे घर खे ज़रूरात जे हिसाब सां अगरि संभाले न त थोरे में बि उहो कवर करे सघे थो बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ यकीनन माना जेतिरी तव्हांजी चादर ओतिरा ई फैल पिया हा ज़ाहिरी ॻाल्हि आहे चादर जे अगरि नंढी आहे ऐं पेर डिघा कंदव सी लॻंदो काफ़ी प्रॉब्लम्स में ईंदियूं हर वक़्तु पोइ इंसान फसे चलो मोहम्मद वरी इहे त तव्हां त मिडिल क्लास या लोअर क्लास जी ॻाल्हि पिया कयो यकीनन उहे त इंसान पंहिंजे ख़्वाहिशनि जे हथूं मजबूर हूंदा आहिनि इकनॉमिकल हवाले सां जे हवाले सां लेकिन काफ़ी इंसान जेके हूंदा आहिनि जेके वॾे गिनीस बुक में बि उन्हनि जा रिकॉर्ड्स हूंदा आहिनि बहितर सम्झो त माना हिकिड़ो नालो हूंदो आहे त गिनीस बुक में त हीअ एतिरा ब्रिलियंस आहिनि ब्रिलियंस आहिनि उनजे बावजूद बि उन्हनि खे सुकून न हूंदो आहे कहिड़ी शइ जी कमी हूंदी आहे उहो हर वक़्तु सोचंदा रहंदा आहिनि जीअं मूं चयो त इंसान जेको आहे पंहिंजो सुवाल खणी उथंदो आहे त हिननि जा जवाब मूंखे मिलनि त किथे न किथे इहा शइ त ज़रूरी हूंदी आहे त तव्हां पंहिंजे अंदरि ॾिसो त तव्हांखे खपे छा मां इन ते हिकिड़ो मौला अली अलैहिस्सलाम जो तव्हांखे अक़वाल ॿुधाईंदुसि मौला इमाम अली अलैहिस्सलाम फरमाइनि था त इंसान बि केॾो अजीब आहे सुकून पाइण जे लाइ कमाइण जी कोशिशि कंदो आहे अची एतिरो कमाईंदो आहे जॾहिं दौलत गॾु कंदो आहे वरी सुकून ॻोल्हींदो आहे ईअं ई हूंदो आहे न जॾहिं इंसान पंहिंजो चइनो सुकून विञाए करे दौलत कमाईंदो आहे वरी उहा ई दौलत उन सुकून जे पुठियां विञाईंदो आहे पोइ मुख़्तलिफ़ डॉक्टरनि सां जो मूंखे निंड नथी अचे मूंखे आरामु नथो अचे मुंहिंजो ही हर ॻाल्हि जे हिसाब सां त इंसान वाकई अजीब आहे वाकई अच्छा इहे तव्हांजे लेखे तव्हां मतिलबु तव्हां पंहिंजे हवाले सां छा चवणु चाहींदव त हिकिड़े सुठी मुस्बत सोच रखण लाइ कहिड़ा जेके आहिनि को आइडिया को टिप्स वग़ैरह रखणु घुरिजनि हर शइ जेके इंसान जेको आहे हैप्पी ऐं हेल्दी सोचे ॾिसो हेल्दी इंसान तॾहिं रही सघे थो चाहे केतिरो बि ॾुख हुजे पर इंसान जे चहिरे ते मुस्कुराहट हुजे तव्हांखे ॿियो ॾिसी करे महसूसु न करे तव्हां कंहिं ॾुख में मुब्तला आहियो ऐं सभु खां वॾी ॻाल्हि तव्हांजा राज़ ॿिए ताईं न पहुचायो इन ॻाल्हि ते जेको असां कंटिन्यू कंदासीं लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ बिल्कुलु नाज़रीन हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा जिते ॾिसो जीअं मौसम चेंज थींदी आहे त चॉइसिस बि चेंज थींदियूं आहिनि चाहे उहो खाधे जे हवाले सां हुजे चाहे हू असांजी ड्रेसिंग जे हवाले सां हुजे ऐं काफ़ी हद ताईं त कुझु चवंदा आहिनि त असां थोरो प्लेस बि जॻह बि पंहिंजी चेंज कयो थोरो अगरि गर्मी आहे त कंहिं थधे इलाइक़े में हलिया वञूं अगरि अहिड़े क़िस्म जा त इहे थोरी चेंजिंग लाइफ में ज़रूरी आहिनि अच्छा तॾहिं गर्मी ईंदी आहे त पोइ तव्हांजी छा ड्रेसिंग जे हवाले सां कहिड़ी चॉइस हूंदी आहे त कहिड़े क़िस्म जा वञनि जेका हर इंसान जी हूंदी आहे सन्हड़ा कपिड़ा हुजनि तंहिंमां घटि में घटि हवा त लॻे पर हवा पोइ बि कोन लॻंदी आहे उनजी रीज़न इहो आहे त असां वटि जेके आहिनि वण टिण कोन वण न आहिनि इन जे करे उन ॾींहुं बि हिन ई प्रोग्राम में उन ॾींहुं बि मैसेज ॾिनोसीं त बहितर आहे तव्हां पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे घर में पंहिंजी गलीअ में वण हणो छो जो वण तव्हां लाइ वधि खां वधि ताज़गी पैदा करे थो थधिकार पैदा करे थो ऐं ॿेला बि तबाह थी चुका आहिनि जेके उतां जीअं पाणी ईंदो हुयो त हिकिड़ी थधी हवा ईंदी हुई हाणे उतां गरम हिकिड़ी लूह थी अचे त उन जे करे ऐं ॿियूं उन खां अलावा वॾा जेके कारखाना उन्हनि जूं जेके गरमाइश जेके थीनि थियूं उहे वधीक असरअंदाज़ थियनि थियूं ॻोठनि में तव्हां वेंदव न उते जेॾी महिल गर्मियूं थींदियूं आहिनि ऐं ॿनिनि खे जीअं ई पाणी ॾिनो वेंदो आहे उते जा जेके वण वग़ैरह हूंदा आहिनि पोइ
ॻोठ ॾे हवा हिकिड़ी थधी हवा ईंदी आहे, ॾाढो सुकून ईंदो आहे। तव्हां यकीनन विया हूंदव, तव्हां ॾिठो हूंदो। ऐं हर इंसान खे इहा असांजी पंहिंजी ॻोठड़ी लाइफ त ज़रूरु ॾिसणु घुरिजे। हा, ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे, सुकून परस्त हूंदी सुकून आहे। परस्त बिल्कुलु। उन्हनि जो उथणु, उन्हनि जो टाइम टू टाइम सुम्हणु ऐं टाइम टू टाइम खाधा जेके हेल्दी खाधा बग़ैर एतिरे स्पाइसी। सुम्हण ऐं उथण त मां ॻोठ वारनि खे सलाम थो कयां। यकीन कयो, माना 9 10 थींदा केरु घर में कोन थो जागे, ऐं सुबुह जो 5 थींदा सभ खां पहिरियां घर जा वॾा उथी वञनि, ऐं उथण खां फौरन बाद बाबा जल्दी उथो 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 नमाज़ पढ़ो, या सुबुह साण उथी करे कचारियूं, उनजो हिकिड़ो त मज़ो ई पंहिंजो आहे। पाण अगरि शहर में पंहिंजो जेको लाइफ स्टाइल आहे उहो इलाही चेंज आहे। राति जो 2 3 4 वॻे सुम्हूं, सुबुह जो 2 3 1 वॻे उथूं, त इहा हिकिड़ी रूटीन जी चेंज थी आहे। मूं तव्हां सां वाइदो कयो हुयो त मां पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज कंदुमि। उन ॾींहुं मां तव्हांखे ॿुधायो त मां 2 वॻे सुतो हुयुमि न, राति मां जेको सो 1:20 ते सुतो। सही, माना इम्प्रूवमेंट अचे पई अल्हम्दुलिल्लाह। तव्हां तयारी कयो त माना इहा बि रमज़ान जी तव्हां हिकिड़ी तयारी हा, ऐं उन खां अलावा मां 18 मिंटनि खां जेको सो अलार्म रखंदुमि, अॼु मां 2 मरतबा रखियो, उन ते ई उथी वियो। ज़बरदस्त ज़बरदस्त, माना बहितर इम्प्रूवमेंट माना राशिद साहब में अची आहे। उहो बि जीअं मूं चयो त हीउ पाण खे पहिरियों प्रिपेयर करनि था रमज़ान इंसान चाहे सब कुछ करे सघे थो, सब कुछ करे सघे थो। दुनिया में नामुमकिन का बि शइ न आहे, हर शइ मुमकिन आहे। मुश्किल थोड़ी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेसिताईं तव्हां मुश्किलातुनि खे उबूर न कंदव तेसिताईं तव्हांखे का मंज़िल न मिलंदी, को मक़ाम न मिलंदो। बिल्कुलु छो जो तव्हां अगरि कंहिं बि अगरि को बि कमु करणु चाहियो था, उन में बि तव्हांजो स्ट्रगल लाज़मी आहे। अगरि तव्हां उहो नथा कयो त तव्हांखे उहो मक़ाम, उहा मंज़िल नथी मिले। छो जो अगरि तव्हां अचानक स्टार बणिजी अचो था, त उहो अचानक स्टार जेको बणिजी ईंदो आहे न, उनजी उहा स्टार जेको आहे न अचानक ई ख़तम थी वेंदो आहे। पर जेको स्ट्रगल कंदो आहे, असां टेम्परेरी ऐं परमानेंट थोरो डिस्कस कंदासीं त टेम्परेरी छा आहे, परमानेंट आख़िर कहिड़ा हुनजा फेजेस आहिनि। पर हिकिड़ी कॉल आहे, कॉल बिल्कुलु हेलो बिल्कुलु। सानिको, वालेकुम सलाम, वधी कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु ठाक। भाउ मुंहिंजा पंहिंजो तारीफ़ कराईंदा, केरु किथां खां? अब्दुल गफूर पियो ॻाल्हायां, दुबई मां। तव्हांखे जेको भरीकार प्रोग्राम सुबुह में रहण में कीअं पियो गुज़रे सुबुह, ऐं कीअं दुबई जी मौसम? अॼु फर्स्ट क्लास मौसम, तमामु बहितरीन आहे। हाणे गर्मियूं स्टार्ट थींदा। महिरबानी भाई, छा चवणु चाहींदो अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां, प्रोग्राम सुबुह में रहण लाइ? अॼु तमामु बहितरीन प्रोग्राम हली रहियो आहे तव्हांजो। मां फर्स्ट में ॾिसंदो रहंदो हुउमि, वरी कुझु टाइम में थोरो जेको आहे बीमारी वजह करे, कोरोना जे करे माण्हू डिस्टर्ब थी विया आहिनि काफ़ी, इन वजह करे थोरो असां घटि ॾिसणु लॻासीं। सही हाणे वरी अॼु ॾिसां पियो तव्हांजो हले पियो प्रोग्राम, मां चयो कॉल कयूं, ॻाल्हायूं अदी सां। महिरबानी भाउ, मूंखे बि इलाही ख़ुशी थी तव्हां असांखे यादि कयो परदेस में रही करे। तमामु बहितरीन ॻाल्हि आहे, असांखे ख़ुशी थींदी आहे। सिंधियुनि जा कुझु जेके प्रोग्राम हलंदा आहिनि जेको आहे सो त तमामु ॾाढी ख़ुशी थींदी आहे त हिते जेको आहे सो असां ॾाढो चाहींदा आहियूं पंहिंजे सिंधियुनि खे। हेलो, शायदि जी 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 बिल्कुलु भाउ, असां कोशिशि कंदा आहियूं त असां जेके आहिनि हर टैलेंट खे, तव्हांखे ख़बर आहे त सिंध में सभु वॾे अंग में जेको आहे टैलेंट मौजूदु आहे हर लिहाज़ सां। बिल्कुलु तमामु घणो आहे सिंध में, फन त तमामु बहितरीनु ऐं सुठो आहे। ॿियनि मुल्कनि खां त घणो सिंध में ई आहे। थैंक यू मुंहिंजा भाउ, ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ मुंहिंजा? बसि ॿियो इहो आहे त बसि असांखे सिर्फ़ु हुकुमरान सिंध में सुठा के मिली वञनि त असांजो सिंध सॼो ई सोन लॻो पियो आहे। पर अलाह करे ईअं थिए जेकॾहिं हुकुमरान इंशाल्लाह, आमीन आमीन, दुआऊं कंदा रहंदासीं। तव्हांजे सॼे टीम खे अलाह ख़ुशि कंदो असांजे। आमीन, वॾी वॾी महिरबानी। ॾिसो त रक्षा ॾिसो कीअं था ॾिसो, ऐं ॿी ॻाल्हि इहा त दुआऊं कॾहिं बि रद्द कोन थियनि, अलाह हमेशह कॾहिं न कॾहिं ॿुधी वठंदो आहे। त दुआऊं कंदा रहंदासीं, बहितर हुकुमरान इंशाल्लाह सिंध खे मिली वेंदा इंशाल्लाह। असल में हिकिड़ी ॻाल्हि मां हिन ते चवां, दुआ जे हवाले सां मां ज़रूरु ॻाल्हि कंदुमि। त दुआ ते इहो चयो वियो आहे त अगरि तव्हांजा नसीब, मिसाल तौरु अगरि तव्हां परेशान आहियो, परेशानी हाल आहियो, त तव्हां दुआ लाज़मी करंदा कयो। छो जो को शख़्स हुयो जेको मौला इमाम अली अलैहिस्सलाम वटि हाज़िर थियो त मौला मां सख़्तु परेशान आहियां ऐं मुंहिंजे घर में रोज़गार न आहे। त मौला उन्हनि खे फरमायो त तव्हां दुआ घुरंदा कयो। त चवनि त मौला त हीअ त लोहे कलम ते रोज़ी लिखियलु हूंदी आहे, हर शइ जेका बि हूंदी आहे उहा लोहे कलम ते लिखियलु हूंदी आहे, मुंहिंजे नसीबनि में ई मिलंदो। त मौला इमाम अली अलैहिस्सलाम मुस्कुराए करे उन शख़्स खे चयो त ऐं बंदे ख़ुदा, थी सघे तुंहिंजे नसीब में दुआ ई लिखियलु हुजे। बिल्कुलु, हर कंहिंजे नसीब में पंहिंजा पंहिंजा ट्रेड हूंदा आहिनि। बिल्कुलु, त माना जीअं का महिनत कंदो त कुझु न कुझु हासिल ज़ाहिरी थींदो, ॻाल्हि माना आहे। थोरो हथ पेर त हणणा पवंदा। मानी खाइण लाइ बि असांखे महिनत करणी पवंदी आहे, भञणो पवंदो आहे, वात में चॿाइणो पवंदो आहे, उन खां पोइ खाइणो पवंदो आहे। महिनत अच्छा, ॾिसो लाज़मी कि आहे। इंसान डिपेंडेंट इंसान न हुजणु घुरिजे कॾहिं लाइफ में। असां हाणे त ॾिसो असां टोटली जेको आहे डिपेंडेंट थी विया आहियूं, पंहिंजी लाइफ जेकी आहे असांजी टेक्नोलॉजी त वधे थी, लेकिन असां एतिरा ई हीअं जेके गैजेट्स आहिनि एंड्रॉइड फ़ोन जा एतिरा मोहताज थी चुका आहियूं। हाणे इन ईंदड़ वक़्त में त ईअं लॻे थो त असांजे जेके कार
बि जेकियूं आहिनि असांजा रोबोट जी हलाईंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां घर वेठा हूंदासीं रुॻो चवंदासीं दादा भाॼी वठी आहे पर ई त हाणे बि त थिए थो न इहो त हाणे बि थिए पियो रिपोर्ट जे हवाले सां था ॻाल्हि कयूं सही न पर हाणे बि असांखे जेके ॿियनि हलवा जा रोबोट्स त मौजूदु त आहिनि न उहे ज़ाहिरी बि ॻाल्हि सभु शइ असांखे फैसिलिटेट त कनि था तव्हांजी मेडिसिन्स हुजे तव्हांजी सब्जियूं हुजनि तव्हांजी भाॼियूं हुजनि इवन की तव्हांजी अपॉइंटमेंट्स वग़ैरह बि अगरि वठण लाइ तव्हां को असांखे ऑनलाइन ई सभु शइ करे पई माना इट मीन्स मुंहिंजो चवण जो मक़सदु हो त भला असां केतिरा डिपेंडेंट लाइफ थी चुकी आहे इहा इन में कोई ऐं शक इन न में आहे केतिरो लेज़ीपन असां में अची वियो आहे लेज़ी आरसीपन अची वियो आहे बिल्कुलु बिल्कुलु सुस्ती ऐं उन खां अलावा इन्हनि मां अगरि असां ॾिसूं त असांखे सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त कुझु अहिड़ियूं मशीनूं बि अची वियूं आहिनि जेके मज़दूर कमु कंदो आहे उन्हनि जी जॻह ते हाणे मशीनूं कमु थियूं कनि ऐं मज़दूर वीचारा उहे परेशान हाल में परेशान थियनि असां ॾिसो कंहिं जॻह ते असां सहूलियत जी ॻाल्हि कयूं था उन वरी ॿिए पासे माना तस्वीर जा ॿ पहलू हूंदा आहिनि ज़ाहिरी हिकिड़ी ॻाल्हि आहे तस्वीर जेकी आहे असांखे सुठो ख़ूबसूरत नज़ारा ॾेखारे थी ॿिए अगरि ॿिए पासे सां ॾिसूं त उन उन मां हिकिड़ो सबक़ बि मिले थो सबक़ मिले थो पर उन नज़ारे छण जे पुठियां माना केतिरा ई माना ज़िंदगियूं उलझूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो हर इंसान जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे त मूंखे अॻिते वधणु खपे ऐं हिकिड़ी कॉल रिसीव करे बिल्कुलु कॉल कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा भाउ बिल्कुलु ठीकु ठाक मुंहिंजे ख़ैर में तव्हां असां जेके आहिनि फ़क़ीर जेके वकील जावेद ॻाल्हाए पिया मांजन खां कीअं आहियो ठीकु आहियो जी जी भेण सही सुञाणप महिरबानी कुर्ब एहसान थोरा महिरबानी फर्स्ट क्लास सां ॿुधायो बिल्कुलु तव्हां कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी छा चवणु चाहींदो असांजी सुबुह तव्हांजी ॻाल्हियुनि सां ऐं अधु आयो आहे हुनजी ॻाल्हियुनि सां पहिरीं खां पुछंदो तेरी तबियत कीअं आहे कल्ह सही न हुई बिल्कुलु सर अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक राशिद शाह तव्हां ॻाल्हायो हाणे त राशिद शाह सां गॾु हूंदा तव्हां हलवा वठो अस्सलाम वालेकुम भाउ बहितरीन कॉलर आहिनि वालेकुम सलाम अल्लाह जा एहसान दुआऊं ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा फज़ल करम भाउ बिल्कुलु ठीकु ठाक मां पनाह में रखंदो पंहिंजे नीअ सां रेगुलर कराए रहियूं तव्हां जेकी प्रोग्राम कॉल न कंदा आहियूं त हिमत न ईंदो आहे माशाअल्लाह ज़बरदस्त ईअं ई ईंदा रहो हाणे असां सां गॾु जेके राशिद शाह जेको कंटिन्यू असां सां गॾु हूंदा ऐं तॾहिं त मूंखे त राशिद शाह असांजा बहितरीन जेके कुझु कॉलर्स आहिनि उन्हनि खे तव्हां भलीकार कंदो उनखे वेलकम कंदो कहिड़े कुझु थिए अच्छा मौसम जे मींहं जे हवाले सां छा चवणु चाहींदो भाउ एतिरी जेके बरसातूं पयूं शिकारपुर ऐं जैकाबाद में बि एॾा इहे बर्फ़ जा एॾा गोला ॻड़ा पिया एतिरियूं फसलूं बि तबाह थियूं छा चवणु चाहींदो इन लिहाज़ सां फसलनि केतिरो नुक़सान कुदरत वारे जे तरफ़ां जान आहे इहो त सर्दियूं गर्मियूं इंसान जे सिर ते आहिनि उन्हनि खे त मुंहुं ॾियणो आहे जेको हिकिड़ी मौसम जी बरसाति हुई जेका वसी वई पंहिंजो वसकारो करे किथे नुक़सान किथे फ़ाइदो ॾिने किथे कीअं किथे कीअं अल्हम्दुलिल्लाह हींअर त खेल लॻो पिया का ॻाल्हि करे माशाअल्लाह अल्लाह रहम करे अल्लाह रहम करे मेरी महिरबानी वॾी थैंक यू भाउ वॾी महिरबानी थैंक यू ॾिसो त बाक़ी जेकी सूरत हाल हूंदी आहे कॾहिं कॾहिं इंसान जी जीअं हिन ॻाल्हि कई त कंहिंजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे कंहिंजे लाइ कारगर जी थोरी देरि पहिरियों ई अॻु में असां ॻाल्हि कयूं पिया त माना तस्वीर अगरि ॾिसूं त हुनजा ॿ पहलू हूंदा आहिनि हिकिड़ी ख़ूबसूरत तस्वीर मंज़र असांखे पंहिंजे फैसिलिटी सहूलियत जे बारे में ॿुधाए थी ॿिए हंधि केतिरो नुक़सानु थिए थो माना कुझु अहिड़ा इलाइक़ा जिते मींहं जी बारिश जी बरसाति जी शदीद ज़रूरत हुई कुझु अहिड़ा इलाइक़ा जिते बिल्कुलु बि ज़रूरत कोन्हे जिते जंहिंजी फसलूं तव्हां ॾिठियूं त एतिरे हद ताईं तबाह थी वियूं केतिरी हुननि जे पुठियां महिनत कॾहिं कोई चवंदा आहिनि त हीअ अलाह साईं जेको आहे असांखे कुझु शइ जो हिंट ॾिए थो त यकीन तव्हां जेको हर ॻाल्हि में अल्लाह जी का मसलियत शामिल हूंदी आहे हर ॻाल्हि में तव्हां चाहे उनखे तव्हां असां सभ खां पहिरियां इहो असां उन्हनि शयुनि खे नेगेटिव वठंदा आहियूं ठीकु आहे पर हर शइ में अल्लाह जी मसलियत हूंदी आहे अल्लाह कॾहिं बि पंहिंजे बंदे जे लाइ बुराई नाहे चाहींदो छो जो 70 माउनि खां वधीक मुहबत करण वारी आहे ख़ुदा जी ज़ात त उहो कॾहिं बि पंहिंजे बंदे जे लाइ ख़राबु रस्तो या ख़राबु कुझु बि नाहे सोचींदो इंसान पाण जे मथां डिपेंड करे त हू छा थो चाहे सो हर शइ में अल्लाह जी हिकिड़ी मसलियत हूंदी आहे अल्लाह असांजे लाइ को बहितर ई इन खां वधीक रस्तो को ॾींदो आहे बिल्कुलु बेशक उनखां वधीक रस्तो पर किथे अगरि लाइफ में कुझु अहिड़ा वाक़िया थी था वञनि त पोइ हर इंसान थोरो सोचे त किथे न किथे कोलैप्स नथा अचनि पंहिंजूं ई ग़लतियूं हूंदियूं आहिनि असांजा पंहिंजा ई गुनाह हूंदा आहिनि जेके पहाड़ बणिजी साम्हूं ईंदा आहिनि पोइ इंसान खे कोशिशि कंदे त आसान आहे अलाह एॾो जीअं तव्हां चओ त 70 मां जेतिरो माफ़ु कंदा नी छा जेको आहे माफ़ु कंदा त पोइ पर ब्रेक वठूं ब्रेक खां पोइ असां गॾु ॿिया महिमान करूं त राशिद सां तव्हां भला ब्रेक वठी वठो जेसि ताईं जी नाज़रीन हलूं था हिकिड़ी कमर्शियल ब्रेक ॾांहुं ब्रेक खां पोइ मोटी मिलूं था असां सां गॾु रहजो कारे न वञिजो
वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कंदमि प्रोग्राम सभ मेहरान में तव्हां सभिनी जो ऐं तव्हां सभिनी जो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं जीअं त नाज़रीन ब्रेक वञण खां अॻु पूछो त असां सां गॾु हिकिड़ा ॿिया ख़ूबसूरत महिमान जॉइन थींदा बहितरीन जेके न जीअं असां चवंदा आहियूं त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हूंदी आहे करे करे इंसान जेको हूंदो आहे को ॿोल न हूंदा आहिनि को सुठो म्यूज़िक ॿुधण में ईंदो आहे तॾहिं बि रूह खे इलाही रम्ज़ मिलंदो आहे त कोशिशि कंदा की ख़ूबसूरत सुठा म्यूज़िक ॿुधाए की उन हवाले सां ई असांजे प्रोग्राम में गेस्ट मौजूद आहिनि त सभु खां अॻु में जेका हुन गेस्ट आहिनि उनखे वेलकम कंदमि शान रज़ा खे तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में अच्छा शान रज़ा जी वॾी हिकिड़ी जीअं न हिडन हिकिड़ो टैलेंट हूंदो आहे वरी हुन सां गॾु कंसर्ट माना हुन जा कैरेक्टर्स हूंदा आहिनि माना हुननि जे घर सां ई रिलेटेड तव्हांखे ख़बर पवंदी हलते हलते त शान रज़ा जी कंहिंजा भाइर न हिननि जे जेके ॾाढा केरु हुया हिननि जा वालिद साहब केरु हुया त अचानक सां सडनली तव्हां करे ॿुधायो पहिरियों मां हिकिड़ी कॉल वठंदमि मां हिकिड़ी कॉल वठां पोइ बाद में जेको असां इहो कराईंदासीं हेलो सलामकुम बिल्कुल ठीक ठाक आप अपना तारीफ कराएं कौन कहाँ से हम अपनी बात कर रहे हैं गुजरात से आपका प्रोग्राम कर सकते हैं हेलो हेलो अरे आपको जी 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 थोड़ी सी इंटरप्शन हो रही है जी जी वेल शायद कॉल में इशू हो जी तो पोइ राशिद शाह इंट्रोड्यूस कराएं उन्हनि खे बिल्कुल शान रज़ा खे बिल्कुल जी केरनि शान रज़ा जे हवाले सां था बिल्कुल शान रज़ा सां गॾु मौजूद आहिनि जेके उस्ताद हाजी ख़ैर मोहम्मद जेके सिंध जा गवैया आहिनि ऐं वॾनि मूसीकारनि में उन्हनि जो नालो आहे ऐं उन्हनि जा पोटा आहिनि उस्ताद रजब अली रज़ा जो फर्ज़ंद असां सां गॾु मौजूद आहे शान रज़ा अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम कीअं आहियो करम करम भाई तव्हांखे वेलकम चऊं था सुबह मेहरान में थैंक यू सर अच्छा अच्छा हाणे थोरो ॿियो हिडन हिकिड़ो जेको शान रज़ा जो जेको रिलेशन जेको हूंदो आहे ॿियो कनि सम्झायो हाणे असां जेका हमेशह तव्हां मेहरान टेलीविजन जे मौसीकार जेके आहिनि बहितरीन मौसीकार शाहिद रज़ा उन्हनि जा नंढा भाइर आहिनि शाहिद रज़ा तव्हांखे भलीकार कीअं ठीकु आहे अॼु तव्हांजा भाउ तव्हां सां गॾु आहिनि शान रज़ा मूंखे इलाही ख़ुशी थी थिए वजम थोरो सस्पेंस ॾेई करे वजम मां हिननि खे इंट्रोड्यूस कराया छा चवणु चाहींदो अदी पहिरियों त सभिनि खां पहिरीं तव्हांजो ऐं असांजो डायरेक्टर साहिबु आहे ऐं असांजो चैनल जो मालिक आहे हुनजी महिरबानी मौला हुसैन तव्हांखे तव्हांजे लॾे खे हिन चैनल खे शाद आबाद रखे सिंध जो ही ख़ूबसूरत ऐं हसीन ऐं न्यू टैलेंट वारो चैनल आहे हालांकि अलाह जो करम आदि मूं ज़ाहिर मूंखे 20 साल फील्ड में थी आहिनि मूं काफ़ी चैनल ते कमु कयो पर हिन चैनल खे आउं पंहिंजी फैमिली मेंबर ऐं घर सम्झंदो आहियां प्रोग्राम कयूं बिल्कुल हक़ीक़त आहे जीअं तव्हांजे वालिद साहब रजब अली रज़ा जेके आहिनि काफ़ी ताईं ॿियनि मुल्कनि में बि हुननि परफॉर्मेंस कयूं बहितरीन ख़ासि तौर ते आबदा परवीन सां ऐं जीअं आबदा परवीन जी ॻाल्हि आई त कल 23 मार्च ते आबदा परवीन खे अवार्ड सां नवाज़ियो वियो मैडम आबदा परवीन खे असां अवार्ड सां नवाज़ियो वियो बाक़ी ॿिया एडिक्स आहिनि इहो असांजे सिंध जो फ़ख़ुरु आहे ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि असांजे सिंध मैडम आबदा परवीन जो नालो ईंदो आहे इहे मुल्क जे ॿियनि मुल्कनि में जेको असांजे पंहिंजे कल्चर खे सिंध खे जॾहिं उहे रिप्रेज़ेंट कंदियूं त वॾे फ़ख़ुर सां असां चवंदा आहियूं त वाकई ही असांजी सिंध जी न्याणी आहे हेतिरी ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक आहे ऐं जॻह जॻह पंहिंजे हर रंग में हर रम्ज़ में पंहिंजी हर रूह में पंहिंजे धरती खे पंहिंजे उनखे जेको प्रेज़ेंट करे बिल्कुल इन में कोई शक न है पर जीअं दरगाहूं ओपन थी वियूं आहिनि ऐं ख़ैर सां जेको कलंदर शाहबाज़ जो बि धमाल थी बिल्कुल शाहिद रज़ा बि मौजूद आहिनि जी शाहिद रज़ा लफ़्ज़ बि ॻाल्हाईंदुसि कि मुर्शिद जो ख़ैर तव्हांखे मुबारक हुजनि वाक़ई दरगाहूं ॾिसण वारा पूरे सिंध में सिंध का ॿार हिन चैनल जे थ्रू सभिनि खे मुबारक हुजनि ख़ैर का मुर्शिद लाल जो मेलो बि ख़ैर का मुश्किल 8-10 ॾींहनि तो अचो मुर्शिद लाल जे धमाल का स्टार्ट करिए बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह
वाह 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 जबरदस्त जबरदस्त महफ़िल खे झुमाए छॾियो। परवीन हिकु त पहिरियों मैडम आपदा परवीन जे अवार्ड मिलण जी ख़ुशी में बि वॼायोसीं, दरगाहूं खुलण जी ख़ुशी में बि वॼायोसीं। अन आगाज़ में जेको इहो ई जेको असांजे सुब मेहरान असांजो ऐं सभु को इन जॾहिं धमाल ते जेको अॼु इंजॉय कयो गुलनि वांगुरु खिली वियासीं सफ़ा खिली ईअं, विया, बिल्कुलु यकीन कयो। बिल्कुलु बिल्कुलु लाल सही। साईं जी धमाल ईंदी आहे, तव्हां केतिरी बि कोशिशि कयो पंहिंजे पाण खे रोकण जी, पर रोके नथा सघो। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ऐं जीअं तव्हां ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदी आहियां न, त ॾिसां त हीअ जेके असां सां गॾु शायदि हिसाब ॿी सभु जेके बि वॾा आहिनि सभु म्यूज़िशियन आहिनि, हीअ वॾे जाले वारा म्यूज़िशियन आहिनि। बिल्कुलु कल जेके आहिनि राति कीचड़ ते जेको आहे परफॉर्म जेके हिननि जो परफॉर्मेंस हुयो, ऐं इहे सभु जेके तव्हांखे जेके म्यूज़िशियन आहिनि तव्हांजे बैक में तव्हांखे नज़र हुजे, त वॾे वॾनि सिंगर सां, चाहे मैडम परवीन हुजे, हुमेरा चन्ना हुजे, सन मारवी हुजे, इन्हनि जे बैक ते ई तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदा। अॼु हिननि खे गौर सां ॾिसी वठो, बहितरीन जेके आहिनि असांजे म्यूज़िशियन आहिनि, ऐं असांखे ख़ुशी थिए थी त सभिनि खे वरी ॿीहर सभिनी खे वरी भली असीं इन चैनल जा म्यूज़िशियन आहियूं। इन चैनल जा मेहरान टीवी जा असीं मेहरान जो बिल्कुलु बिल्कुलु असीं हिस्सा आहियूं असीं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां वादी मेहरान जो ॾिसो। हाणे त ॾिसो शायदि रज़ा को बग़ैर असांजो हर इवेंट जेको आहे अधूरो हूंदो। महिरबानी, थैंक यू रज़ा। अच्छा, सॼी ॾींहुं धमाल में जेको घणो इंजॉय कयो, राशिद छा घणो इंजॉय पियो करे? ऐं चवां पई उथी न बि तव्हां सही वेठे चयो, मुंहिंजी दिलि थोरी देरि लाइ चयो वेठे त मां उथां, छो जो लाल साईं जी धमाल आहे न, त हुन ते मतिलबु जीअं ई धमाल वॼंदी आहे दिलि चवंदी आहे झुमरियूं पाए वञ। इन में त को शक न आहे, लाल साईं जी धमाल जॾहिं बि वॼे, जिथे बि वॼे, चाहे उहा घर में हुजे, गलीअ में हुजे, या लाल जी नगरीअ में हुजे। अच्छा आदि नज़र तव्हांखे वाक़िअ ॿुधायां, असीं तक़रीबन 2017 में वियासीं, लंडन वियासीं असीं। तव्हां पूरी सिंधी खे ख़बर हूंदी, तो काफ़ी सिंधी असांजा आर्टिस्ट हुआ, आदि सनम बि हुई, साईं ज़हूर पंजाब मां हो, असांखे साईं सरदार रमेश शाह साईं कल्चर डिपार्टमेंट असांखे मोकिलियो हुते। त तव्हां यकीन कयो, हुते काफ़ी असां हिकिड़ी ॾींहं ते वियासीं, त हुते पियानो पियो, कीबोर्ड पियो हुते। तो कादरश मिठू मूंखे चयो, यार शायदि भला पियो आहे, हे सभु पिया रोज़ी कर, तूं बि रोज़ी कर। मुंहिंजो साईं मुंहिंजो कहिड़ो कमु आहे, ऐं छा हिननि खे ॿुधाईंदुसि। तो अचानक मुंहिंजो यार धमाल छो न ॿुधायां। ऐं मुर्शिद लाल जो नालो अहिड़ो आहे की माण्हू पाणे तो झूमी थो पए। दुनिया में ख़बर आहे लाल साईं जी धमाल तव्हांखे हर चैनल ते हर ॿोलीअ में मिलंदी, चाहे हू न बि सम्झनि, हुननि खे इन शइ जी ख़बर बि न हुजे, पर जेॾीमहिल लाल साईं जी धमाल वॼंदी आहे त हू पाण ई झुमरियूं पाइण शुरू करे छॾींदा। वाकई वाकई कलंदर मस्त कलंदर के त हर के कलंदर आहे वो रिदम वर्दा जीअं ये ॾिठो त राशि संभाले न पर मस्त थियण वारा पर तकड़ में शायद रज़ा अदा बंदि करे छॾियो। त भला हाणे बिल्कुलु भला हाणे असां जेको आहे शान रज़ा ॾे हलूं था। हा बिल्कुलु टैलेंट जेको आहे नयो टैलेंट शायद रज़ा जेके आहे तयारी जे हेठि आहे, त भला शायद रज़ा ॾिसूं त केतिरो हिननि खे तयारु कयो पंहिंजे नंढे भाउ खे शान रज़ा खे। जी शान रज़ा भला हिकिड़ो ख़ूबसूरत छा ॿुधाईंदा सभु खां पहिरियों? छा ॿुधाईंदो मैडम? बाबा बुले शाह जो कलाम आहे। जी बिस्मिल्लाह। हा हा ॻायल फनकार मैडम आपदा परवीन जो। बिस्मिल्लाह। हा हा छो न मैडम का पाण स्टार्ट। वाह 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 वाह, थैंक यू। हाज़िर कंदासीं। मैं नीमी मेरा मुर्शिद ऊंचा, मैं नीमी मेरा मुर्शिद ऊंचा, सोचियां दे संगलाइयां, सदके जावां ना उचियां दे, ओ जिन्ना नीमिया नाल निभाइयां। ओ तेरे इश्क नचाया, ओ तेरे इश्क नचाया, ओ तेरे इश्क नचाया करके थैया थैया, छेतियां भी तबीबा नहीं तो मैं मर गईया, छेतियां भी तबीबा नहीं तो मैं मर गईया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया, छेतियां भी तबीबा नहीं तो मैं मर गईया, छेतियां भी तबीबा नहीं तो मैं मर गईया।
ने डेरा मेरे दिल विच कीता तेरे इश्क ने डेरा तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता ओ बरक ज़हरी पियाला मैं आप ही पीता बरक ज़हरी पियाला मैं आप ही पीता ओ कामिल मुर्शद हो कामिल मुर्शद ओ कामिल मुर्शद हुण मैं तारे लगिया छेतियां में तबीबा नहीं तो मैं मर गई छेतियां में तबीबा नहीं तो मैं मर गई तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके भैया छेतियां में तबीबा नहीं तो मैं मर गई छेतियां में तबीबा नहीं तो मैं मर गई इश्क दे जंगे इस इश्क दे जंगे इस इश्क दे जंगे बिच मोर बोलेंदा इस इश्क दे जंगे इस इश्क दे जंगे बिच मोर बोलेंदा ओ सानू काबे ते किबला सोना यार दिसेंदा सानू काबे ते किबला सोना यार दिसेंदा सानू काबिल करके सानू काबिल करके फिर भी खबर न लैया छेतियां भी तबीबा नहीं तो मैं मर गई छेतियां भी तबीबा नहीं तो मैं मर गई शायद हुए बुल्ले शाह नु सटो शाह इनायत हुए ओ जिसनु मैनू पवाए चोले सावे ते सूए जिसने मैनू पवाए चोले सावे ते दूए जामे मारी अड्डी जामे मारी अड्डी जामे मारी अड्डी मिल गया है भैया छेतियां भी तबीबा नहीं तो मैं मर गई छेतियां भी तबीबा नहीं तो मैं मर गई छेतियां भी तबीबा वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त लेकिन शान रज़ा बिल्कुल जेको आहे जेको पहिरियों ॿुधाए छॾियो पर ऐं हिकिड़ी जल्दी जल्दी असां हलंदासीं हिकिड़ी न्यूज़ ब्रेक आहे न्यूज़ ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं पोइ जेके शान रज़ा जी वाह वाह कंदासीं कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन यकीनन शान रज़ा जी जेके ख़ूबसूरत आवाज़ यकीनन एॾी ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे की सुबुह जो जेको आगाज़ आहे बहितर करे छॾियो यकीनन सुबुह महिराण में जे ज़रिए तव्हांजो बि पर ॾिसो त शान रज़ा पंहिंजे जेके फ़न सां पंहिंजे उन रवायती जेके उन ख़ानदान जी न त चवंदा इंसाफ़ करणु घुरिजे बाक़ी उन्हनि पंहिंजे वॾनि ॾाॾनि जी जेके आहे वाक़ई उन मान खे बिल्कुलु बरक़रार डिज़र्व कनि था बिल्कुलु अॼु फर्स्ट टाइम जेके हुनजी अपीयरेंस आहे असांजे महिराण टेलीविजन में जीअं ख़बर आहे त हमेशह महिराण टेलीविजन नए टैलेंट खे हमेशह मौक़ो ॾिनो एग्जैक्टली ऐं खोड़ सारे दुआऊं शान रज़ा जे लाइ अल्लाह ताला इन्हनि खे आला मक़ाम अता करे
सही वाकई अलॻि अच्छा ॾींहुं ॾिसो न शाहिद रज़ा खे मुबारक ॾियणु घुरिजे न हाँ, हुननि जा नंढा भाउ आहिनि मिठाई बि खाइणु खपे बिल्कुलु बिल्कुलु मिठाई बि खाइण अच्छा तव्हां त माना अॻु में ज़ाहिरी ॻाल्हि आहे मतिलबु कॾहिं बि को कमकार का शुरूआत कबी आहे न त मिठाई लाज़मी हूंदी आहे न सही बिल्कुलु सही असल में असीं अदी माफ़ कयो तव्हां ॻाल्हि कटे पियो जी जी असल में जेको ॻाइण त माशाल्लाह सही सिंध हसीन पियो ॻाए ऐं मुंहिंजे लाइ सभु हसीन चेहरा आहिनि हसीन सिंगर फीमेल मेल मुंहिंजे लाइ छोकी आऊं अलाह जी करम कयां त हुन खां सभिनी खां प्ले थो कयां बिल्कुलु सिंध जा जेतिरा बि आर्टिस्ट आहिनि मैडम आबदा खां वठी ऐं अदी सनम ताणी ऐं नंढड़ो ॿियो बि तारीफ़ करां अॼु जेको असांजे तबले ते वेठा आहिनि के तारुफ़ जो मोहताज न आहे पंहिंजो मटि पाण आहे इरफान साहब आहे माशाल्लाह नो डाउट बिल्कुलु बहितर आला कला जो तबलो तो प्ले करे ऐं ढोलक ते साईं गॾु वेठा आहिनि अदनान साहब आहिनि अदी सनम जे गॾु हूंदा आहिनि उहो बि ऐं ऑक्टोबर ते मुंहिंजो पंहिंजो नंढो भाउ बिल्कुलु असां कमर रज़ा तो अर्ज़ी पई कयां थी कि ख़ानदानी ॿार ते ख़बर छा थींदो आहे हालांकि असीं बि सिखियूं पिया जा मूंखे बि कुझु न तुझे मूंखे सिर्फ़ु ॿ शयूं बसि मुंहिंजे माउ पीउ जो जुतियुनि जो सदको हुननि जी दुआऊं आहिनि ऐं मुंहिंजी मुर्शिदियूं ऐं ॿियो मूंखे मुंहिंजी सिंध अमर जी दुआऊं आहिनि जेको सिंध अमर असां खां जेको सिंधी जी जेको आवाम आहे मूंखां प्यार थी करे मूंखे हुनजी दुआऊं आहिनि ॻाइण ॼणा दुआ जो ई कमु आहे बिल्कुलु चयो ऐं हेरिडिटी में जीअं मूं चयो त जंहिं विरसे में का शइ मिलियल हूंदी आहे त पोइ वाकई उन वरिसां तव्हांखे वालिद खां मिलियो तव्हां ॾिसो दुनिया घुमी आयो तव्हां पंहिंजे वालिद साहब सां पंहिंजे ॾाॾा साईं जे ज़रिए हाणे तव्हांजे ज़रिए तव्हांजे जेके नंढा भाउ भेण आहिनि उन्हनि खे जेके आहिनि बिल्कुलु प्लेटफॉर्म मिलियो बहितर बहितर अच्छा तव्हां शान कीअं ॾिठो तव्हां कीअं सम्झो था त तव्हांजे जेके तव्हांजे वॾी माना हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी हाणे थी वई न तव्हांजे ॾाॾा साईं खां वठी तव्हांजे वालिद साहब खां वठी तव्हांजा जेके ब्रादर आहिनि उस्ताद अमीर साहब उस्ताद अमीर खान असांजो वॾो कज़न आहे बिल्कुलु बिल्कुलु ॾिसो एतिरा माना तव्हांजे माना खानदान माना हाणे तव्हां ते सभु फोकस कंदा हूंदा माना आउं बि जेको हिननि वांगुरु हुननि जो नालो माना रोशन कयां कीअं फील कयो था एॾी वॾी ज़िम्मेदारी पंहिंजे रिस्पॉन्सिबिलिटी छा सोचो तव्हां जेसि ताईं सोचो भला मां हिकिड़ी कॉल वठी वठां हेलो अस्सलाम वालेकुम सलाम आदि कहिड़ा हाल बिल्कुलु ठीकु ठाक बाबू ॿुधाए केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा मोहम्मद खान पियो ॻाल्हायां बदीन खां अव्हांखे मलिकार प्रोग्राम सुबुह मेराण में जी छा चवणु चाहींदो पूरी तकरीबन सब दोस्त वगैरह बैठा हुआ तव्हां धमाल ॿुधी थी तमामु बेस्ट हुई महिरबानी बा महिरबानी शाहिद रज़ा जा कमाल इहो तव्हां सभु हाफ कटिंग में लॻाए त थोरो महिरबानी वधीक टाइम ॾियो आहे ज़रूर 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 कोशिशि कंदासीं शाहिद रज़ा जेको आहे तव्हांखे जेको आहे पूरो टाइम ॾिनोसीं असां पूरो टाइम ॾिनोसीं धमाल खे की कोशिशि कंदासीं त वेंदे वेंदे बराबरि थी वञे वरी महिरबानी थैंक यू सो मच यकीन जेको रूह खे रम्ज़ कीअं मिले यार असांजी कोई धमाल त माना कलाकनि जा कलाक बि बिल्कुलु 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 अच्छा जी तव्हां सोचे छॾियो की न मैडम ॻाल्हि इहो आहे त माना तव्हां दुआ कयो जेतिरा भाउ वेठा आहिनि हींअर मूंखे ॾिसनि पिया मिली करे दुआ करे ऐं ॿी ख़ुशी जी ॻाल्हि इहो आहे त मुंहिंजो इहो ख़ानदान जो माशाल्लाह मुंहिंजो वालिद साहबु मुंहिंजो भाउ शाहिद रज़ा ऐं मुंहिंजो भाउ अमीर अली जेको मुंहिंजो वालिद साहबु अमीर अली मुंहिंजो वालिद साहबु वॾो भाउ जहिड़ो मुंहिंजो वालिद साहबु आहे अगरि मां अॻियां वधंदसि त हुनखे उहो ख़ुशी थींदी ठीकु आहे बिल्कुलु ॿी ॻाल्हि त इहो सदको जेको मां हिन स्टेट ते मां पुॼियो आहियां त हिन स्टेट ते हिन चैनल ते मां पुॼियो आहियां त इहे भाउ जी दुआऊं आहिनि बाबा जी दुआऊं आहिनि अमर जी दुआऊं आहिनि ऐं ॿियो मुंहिंजो ख़ानदाननि जी दुआऊं तव्हां भला केतिरे अरसे खां तव्हांखे हीअ सेखारण जी कोई या तव्हां पाण भला इंट्रस्ट वरितो या हिननि तव्हांखे चयो त बाबा हाणे असांजी मतिलबु ज़िम्मेदारी आहे असां जेके विरसे में विञाईंदा आहियूं इहे सभु असांखे फन माना तव्हांखे शायदि अच्छा माना हुननि तव्हां में ॾिठो त तव्हां इहो आराम सां जेको आहे टैलेंट खे इन आवाज़ में पोइ केतिरी उमिरि खां तव्हां स्टार्ट कयो माना कॾहिं स्टार्ट कयो 17 साल मुंहिंजी उमिरि हुई 17 साल पहिरियों स्टार्ट कीअं वठायो तव्हांखे शायदि पहिरियों स्टार्ट असांजे पाड़े में प्रोग्राम हो हिकिड़ो शादी जो हुनमें भाउ मूंखे ॻाल्हायो अच्छा सिखण जे दौरान तव्हांखे कहिड़ियुनि मुश्किलातुनि जो सामनो करणो पियो स्पेशली भाउ जे साम्हूं मतिलबु हिकिड़ी सिखिया वठणु उहा ॾाढी ॾुखी हूंदी आहे उहो तव्हांजे दुआ वठी आहे न भाउ जी पोइ स्टेट ते ईंदो आहियां त पोइ को मसइलो ई न आहे मुंहिंजे लाइ भाउ जी दुआ वठी छॾी जी शायदि कभी एक्चुअली ॻाइण ॼण कमु जेसि ताणी मूं सम्झो आहे कि माण्हू बेशक रियाज़ पेरी है रियाज़ पेरी है पर रियाज़ जी दुआ भी जरूरी है ॾिसो हिकिड़ी दुकान भरियल आहे तव्हां वटि दुकान बिल्कुलु भरियल आहे हिकिड़ी दुकान तव्हां नहीं खोली है दुकान भरियल आहे पर तव्हां वटि दुआ न आहे तव्हांखे विकिणे जो सलीक़ो न आहे दुकान में तो अगरि ठेले वारो वेठो उनखे विकिणे जो सलीक़ो आहे उनखे दुआ आहे ठेले वारे बि माना हुनजो 4 दुकान थींदियूं असांजो कमु असल में ॻाइण जो छा आहे दुआ जो कमु आहे आदि ऐं ॿियो सिखण जी त में माना आहे कोन जे तने तव्हां सिखो सही बिल्कुलु सही माण्हू पंहिंजी ख़ैरत आहे पर मुंहिंजी नज़र में अञा ख़ैर खां हिन खे काफ़ी वक़्तु खपे टाइम खपे छोकी ॻाइण ॼण एॾो सवलो न आहे ॾाढो ॾुखियो आहे जिन करे छो असीं पाण सिखूं पिया मुंहिंजे लाइ दी हक़ीक़त रियोज़ ऐं जिते परफॉर्म कंदो आहियां
मुंहिंजे हिकु दोस्त वधे तव्हांजी ॻाल्हि थो ॿुधायां मूंखे हींअर हिकिड़ो मूं पंहिंजे फेसबुक ते हिकिड़ो तस्वीर रखी त दोस्त मूंखे हिकिड़ो 2 जुमला लिखिया यार वो बैंड मुकम्मल और लेना देना उर्दू सही सही अच्छा सही सही तो मूं उनखे पहले वापसी जवाब ॾिनो मुंहिंजो मुंहिंजे लाइ नंढो चाहे वॾो मुंहिंजे लाइ सभु क़ाबिले एतिरा मूं स्टेट हूंदो आहे छो की मुंहिंजे लाइ रोज़ नई परफॉर्म हूंदी आहे अलाए छा ॻाए केरु कीअं ॻाए ऐं रियली असांखे ख़बर न हूंदी आहे की सिंगर छा ॻाईंदो ऐं असीं छा वॼाईंदासीं न सिंगर खे ख़बर आहे हू शुरू तो आ करे असीं पोयां शुरू था थी वञूं ही सभु वॾी केमिस्ट्री आहे ही सभु कम दुआउनि जो कम आहे वाकई वॾी केमिस्ट्री आहे हिकिड़ो नयो सिंगर खे अचनि था सभु टाइम्स स्टेज ते त पोइ उन्हनि खे म्यूज़िशियन खे उनखे हैंडल करणी उन्हनि सां इन्हनि जो ई कमाल हूंदो आहे हुनखे कवर में रखणु बिल्कुलु असल में उत्तम गाना असांजी ॿोली में आहे उत्तम गाना मदम बजाना उत्तम गाना माना मथे ॻाइण हेठि वॼाइण पण हेठि वॼाइण वारो कमाल कीअं आहे की उनखे कीअं फॉलो करणो आहे ॾिसो न वॼाइण वारो कमाल इहो की उनखे असांखे ॿियो कुझु न करणो आहे ऐं मुंहिंजा दोस्त जेको ॾिसनि पिया ख़ुशूसनि जेको ॻाइण ॼाण फील्ड आहे असल में असांजो जेको कमु आहे बेसिकली ख़ासि करे वॼाइण वारो जो कमु आहे सम्झा भाउर प्यार आहिनि पर जेको मूंखां प्यार कंदा आहिनि ऐं तव्हांखे सही ॿुधायां की अदी असांजो मुंहिंजो कमु आहे की सिंगर खे कीअं घुराइजे ॾिसो न सिंगर खे असीं घुराईंदे सिंगर ख़ुशि थींदो सुभाणे वरी चवंदो बाबा हिनखे शायदि ते घुरायो राति जो सिंगर खे डिस्टर्ब कंदो चवंदो ॿिए अच्छा वाकई कुझु अहिड़ा सुर ताल जेके आहिनि की जेके नोट्स वग़ैरह जंहिंखे असां चवंदा आहियूं वधीक त असांखे एतिरी आऊं न हुई इन्हनि खे ख़बर हूंदी त वाकई इहे सभु मिक्सअप भला ईअं कचरियूं न वधीक थींदियूं रहंदियूं शानर सां मौजूदु आहे भला कुझु ॿुधूं त सही बिल्कुलु जी शानर जा छा ॿुधाइण वारा आहिनि हाणे मैडम मां जेको ॿुधायां थो तव्हांखे कलाम आहे मोहम्मद जुमन साहब जो सही यार ॾाढी वाह लग गई बे अखचारी सीने दे विच असमाई या डाडी आतिश लाई है या डाडी लाई है जो आया मोहब्बत दादा शोर मचाया मोहब्बत दादा शोर मचाया आता नाच नचाइए या डाडी आतिश लाई है या डाडी आतिश लाई है अवेड़ा भेण नहीं देंदा इश्क अवेड़ा भेण नहीं देंदा जी गदागर मस्त करेंदा जी गदागर मस्त करेंदा गिटी गिटी चा घुमाई या डाडी आतिश लाई है या डाडी आतिश लाई है आपश जाओ समाना इश्क दी आपश जाओ समाना लंघ के वेंदी लाओ मकाना लंघ के वेंदी लाओ मकाना अर्श को नो चाही या डाडी लाई है या डाडी
लाइए यार सानू बेदोल सानू लग गई वे अखचारी सानू लग गई वे अखचारी सीने दे विच आसमानी है यादा दी इश्क आतिश लाई है यादा दी इश्क आतिश लाई है बाक़ी शायद रज़ा बिल्कुलु पंहिंजी भाउ में हिकिड़ो ख़ूबसूरत टैलेंट ॾिठो ख़बर हिते वाक़ई खणे वेंदा। अच्छा तव्हांखे उहे घणा भाउ भेण आहियो? शुक्रअल्लाह आदि असांखे मूंखे 5 भाउरनि ऐं सभिनि खां वॾो आहियां। अच्छा छोकी हम तव्हांखे शॉर्ट फॉर्म ॿुधाई ना पापा ॿी शादी कई असल में। अच्छा छोकी असांजी जेको मुंहिंजी मदर हुई मुंहिंजो ब्रदर आहिनि त मुंहिंजे पंहिंजा सभु मुंहिंजा छोकी असां में सिस्टम न ख़ानदान में सही तो असां नंढा हुआसीं वालदा जो इंतकाल थी वियो पोइ मजबूरी में पापा खे ॿी शादी करणी पई छोकी पापा अक्सर मैडम आपदा जे ॿाहिरि हूंदा घणो साल में को हफ़्तो हूंदो असां वटि माना असांखे दीदार कराईंदा पियूं पोइ हुनखे डिस्टर्बेंस थींदी डिस्टर्बेंस जे करे पापा यकीनन ज़रूरत ज़रूरी नंढा पोयां जो औलाद है उनके संभालण करण जे लाइ जो कर्म है पर असांजे खानदान में असांजो बिरादरी है ॾाढो सुठो मैसेज आहे इहो तव्हां जे मथां डिज़र्व थो करे छो जो इहो तव्हां हिकिड़ो इहो आहे त तव्हां जेके पोयां जेके नंढा भाइर आहिनि उन्हनि सभिनीनि खे हिकिड़ो यकजा करे खणी हलनि इहो रिश्ता आहिनि जेको रिश्तनि खे सम्झे बेशक हिन में कोई शक न जो रिश्तनि खे सम्झे वाकई वरी रिस्पॉन्सिबिलिटी बि सम्झण त माना ही बि मुंहिंजा भाइर उन्हनि खे अॻिते वठी अचां ऐं इन टैलेंट खे पंहिंजो जेको विरसे में असांखे मिलियल आहे जॾहिं वठी ईंदा त गैरत कंदा गाया भले जेस ताणी मुझे वञी उन सोच ते न पहुचंदा ऐं ईशान को पुछण चाहींदो शान छा चवण चाहींदो अच्छा शान दीदी को नोट्स कॉपी वञण जी तयारी हूंदी आहे त जल्दी जल्दी मां इहो ई सोचां वेठो आदा जा जेके ॻाल्हियूं ॿुधां वेठो त सिखण में ॾाढी मुश्किलात थी वेंदो छा चवण चाहींदो शान? मैडम ॻाल्हि त इहो आहे त हाणे मौला इकरम खां महिनत बि कयां पियो ऐं भाउ जी दुआउनि खां इंशाल्लाह मौला हुसैन अलैहिस्सलाम कंदो त इंशाल्लाह उन स्टेज ते जे स्टेज ते भाउर आया आहिनि पापा आयो आहे इंशाल्लाह। अच्छा केतिरे हद ताईं ॾिसो था त ही जल्द माना सिखण में या तव्हां केतिरे जो सोचंदो त भला हाणे धड़के सां धड़का ॾेई सां माना तव्हांखे फॉलो केतिरो कनि था तव्हांखे पिक केतिरो कनि था असल में अधी ॻाल्हि केतिरी जल्दी तव्हांजी म्यूज़िक हिकिड़ो पाण हिकिड़ो प्यार आहे इश्क आहे सही असीं जेसि ताणी म्यूज़िक इश्क न कंदासीं म्यूज़िक असांखे इश्क न कंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूं जेको इश्क कयो आहे तव्हांखे ॿुधायां मज़े वारी ॻाल्हि चैनल ते वेठो आहियां मूं जेको इश्क कयो आहे न हुननि खां कयो आहे ऐं हिन मूंखां कयो आहे छोकी हिन मुंहिंजो पूरे पाकिस्तान में सिंध में मुंहिंजो नालो हिन इश्क मां चयो न इन तव्हांजी कीबोर्ड ऐं तव्हांजी इश्क जी बात में कंटिन्यू कंदासीं ॻाल्हि लेकिन हिकिड़ो वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक नाज़ ही वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो करे डबन जूस सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो 02221028555 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जिते ॾिसो त हर इंसान में हिकिड़ो टैलेंट जीअं असां चवंदा हेरिडिटी में हुनखे मिलियल आहे ईअं असां में कुझु हेरिडिटीज़ असांखे जेके असांजे वॾनि को जेनेटिक में असांखे ट्रांसफर थींदियूं आहिनि त उहे जेके उन टैलेंट जे स्किल्स जे हवाले सां को बहितरीनु को सुठो राइटर हूंदो को बहितरीनु को शाइर हूंदो त उन्हनि जी औलाद में उहा शइ कन्वर्ट थींदी ईंदी आहे पर उन शइ खे स्किल्स खे एनहेंस करणु उनखे ग्रूमिंग करणु उनखे नज़ाकत सां तराशणु उहो वाक़ई उन्हनि जे वॾनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहिनि जीअं शायदि रज़ा पंहिंजी ड्यूटी जेके असर अंजाम ॾियनि था पंहिंजे शान रज़ा भाउ खे जेको उन ख़ूबसूरत तरीक़े सां तयारु पिया कनि सेखारण जी आवाज़ जी दुनिया में पर हाणे हलूं था उन्हनि ॾे शान रज़ा ॾे त हींअर असांखे कहिड़ो गीत ॿुधाईंदा कहिड़ो कलाम ॿुधाईंदा? जी मैडम कलाम मां तव्हांखे ॿुधाईंदा उस्ताद वहीद अली ख़ान जो आहे असां हाल दिलि जो आहे खां बजाए जी गर्ज होंदी गर्जानाल गर्ज होंदी उते सख्त करण ला गर्जी अर्ज़ा वाले अर्ज करें दी पिछे ला गर्जा दी मरे
मन न मन तू मान बिराता साडा अर्ज करन है फर्जी गुलाम फरीद दे दफ्तर विच मंजूर न होंदी ओ हाल दिल जो अवसा पचारो हाल दिल जो अवसा पचारो अवा जिया मर्जी अवा जिया मर्जी ओ जिया रो अमारो असा हाल दिल जो अवसा पचारो हाल दिल जो अवसा पचारो अवा जिया मर्जी ओ जिया रो अमारो असा हाल दिल जो भल असा कयो पिया किनारा बचर कान छड़ भी हमारी कमी भल असा कयो पिया किनारा बचर कान छड़ भी हमारी और रहो धार दिल भर जगत की गुजारो रहो धार दिल भर जगत गुजारो अवा जिया मर्जी ओ जिया रो अमारो असा हाल दिल जो अवा पचारो असा हाल दिल जो अवा पचारो अवा जिया मर्जी ओ जिया रो अमारो असा हाल दिल जो मुर्तज़ा ताज़िलो हवा जो रहियो न थींदो न कंहिंजो न थींदो न थियो मुर्तज़ा ताज़िलो आवाजो रहियो न थींदो न कंहिंजो न थींदो न थियो मुर्तज़ा ताज़िलो आवाजो रहियो न थींदो न कंहिंजो न थींदो न थियो वठी गॾु हारो वठी गॾु हारो अवा जिया मर्जी ओ जिया रो अमारो असा हाल दिल जो अवा पचारो असा हाल दिल जो अवा पचारो अवा जिया मर्जी ओ जिया रो अमारो असा वाह 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 छा चवणु चाहींदा तमामु ई ज़बरदस्त, तमामु अच्छा ई आला। मुर्तज़ा शाह ॾाढा ई जो कलाम हुयो वाकई हा, हा। एतिरो यकीन असां वेझड़ में ई विछड़ी विया बिल्कुलु। पर हुन सां गॾो गॾु अॼु राशिद मोराई खे बि जेको यादि करण जो ॾींहुं आहे उनखे
उन ॾही ॾियण में न ईअं ते विछड़ा 7 साल पहिरियां न ईअं त जेके यकीन लेजेंड पर्सनैलिटी हूंदा आहिनि लेजेंड इंसान हुया जेके अहिड़नि ॾींहंनि खे यादि करे उन्हनि खे वरी वापसि नई आइडियल शख्सियत ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि ताकी उन्हनि खे ॾिसी करे ऐं हिकिड़ी कॉल रिसीव करे वठां हलो सलाम कॉल डिस्कनेक्ट थी जी ॾिसो त मूं ॻाल्हि कई कि लेजेंड पर्सनैलिटी जो हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त माना लेजेंड जो लफ़्ज़ तॾहिं ईंदो माना असांजे कैरेक्टर असांजे किरदार या असां पंहिंजे कम सां केतिरो लायल हूंदासीं ऐं ॾिस समझ चाहे जीअं एतिरो ई कलाम मुर्तज़ा शाह ॾाढा साहिब जे मुड़ी शाइरी ही एतिरे बहितरीन अंदाज़ में जेके हिन खां तव्हां छा चवणु चाहींदो इंसान लेजेंड जो अल्फाज़ कॾहिं इस्तेमालु थींदो उनजी लाइफ में या कहिड़े तरीक़े सां थींदो ॾिसो उन सभ खां पहिरियां त इहे जेके लेजेंड्स जो जेको लफ़्ज़ आहे न इहे उन्हनि शयुनि जे लाइ हूंदो जेके वॾा स्ट्रगल करे हिकिड़े मक़ाम ताईं वेंदा आहिनि ऐं जेको पंहिंजे महिनतुनि सां दुनिया खे झुमाए वेंदा आहिनि यानी हर दिलि ते राज करण वारे खे लेजेंड ई चयो वेंदो आहे वाकई जंहिंजे वॼण सां दुनिया में हिकिड़ो खाल पइजातो बिल्कुलु इवन कंहिंजो कोई कंसर्न न हुजे कंहिं सां कोई तालुक बि न हुजे उन्हनि खे बि ॾुख थींदो हर जॻह ते सभ खां पहिरियां माण्हू कंहिं बि जॻह ते वञे त उते रही सघे थो पर कंहिंजी दिलि में रहण सभ खां वधीक मुश्किल आहे ऐं कंहिंजी दिलि ते कब्ज़ो करण उनखे पंहिंजे पाण तां छिकण उहो कंहिं वटि टैलेंट हूंदो आहे शान रज़ा बि जेको आहे असांजे जेके बि व्यूअर्स आहिनि उन्हनि जी दिलि ते असांजी दिलनि ते कब्ज़ा कनि पिया त भला मूंखे ॿुधायो शानदा कहिड़ी ॿी ॿोली में या कहिड़ी उर्दू कलाम ॻाईंदा आहियो उर्दू कोई कलाम न तव्हां ॿुधायो तव्हांखे बहितर अंदाज़ आहे कोई उर्दू को पंजाबी ख़्याल कुझु ॿुधाईंदा असांखे मां तव्हांखे ॿुधाईंदसि पंहिंजो मोरा सैया मूंसे बोले ना भले भले छो त ॾिसो सिंध पंजाब सॼी दुनिया असांखे ॾिसे थी भला उन्हनि खे पाकिस्तान आउट ऑफ कंट्री जिते जिते ॾिठो वञे थो बिस्मिल्लाह कयो शान बिस्मिल्लाह कयो एंजॉय के साथ जेको दिलि चए जी जी वाह मां कॉल भी भला रिसीव करे वठां जेसिताईं तव्हां कयो हेलो अस्सलाम वालेकुम ओ ड्रॉप थी वई जी जी शान दूर गया परदेस पिया तू कदी वतना ते मोर मोहर मैं तकदी रही हुण आ जावत ना ते ढो तीरों में कदों मुरबत ना ते ओना हुण थक गईया तेरा पुछ के हुण छड़ दे हुण तू बा मोरा सैया मुझसे बोले ना मोरा सैया मुझसे बोले ना मैं लाख जतन कर मैं लाख जतन कर हार गई मैं लाख जतन कर हार लाख जतन कर हार गई मोरा
सैया मुझसे बोले ना, मोरा सैया मुझसे बोले ना। सावन भी तो जाए बिहारवा, सावन भी तो जाए बिहारवा, मन मोरा घबराया है, वो सो गयो परदेस पिया, वो सो गयो परदेस पिया, मन मोरा घबराया है, चैन हमें नहीं आया है। मोरा सैयामों से बोले ना, मोरा सैयामों से बोले ना, मैं लाख जतन कर हार, लाख जतन कर हार गई, लाख जतन कर हार गई, मोरा सैया मुझसे बोले ना, मोरा सैया मुझसे बोले। वाह 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 तमाम ही आला, तमाम जबरदस्त। हींअर हूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन काॾे न वञो, असां सां गॾु रहियो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन यकीनन अॼु जो प्रोग्राम सुबह मेहराणा जे यकीनन तव्हां भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो हूंदो। जे नयो ठहियल जेको हमेशह वांगुरु चवंदी आहियां त मेहराणा टेलीविजन हमेशह प्रमोट कयो आहे, उनखे हाईलाइट कयो आहे। फर्स्ट टाइम जेके स्क्रीन अपीयरेंस थिया अॼु जेके शान रज़ा मौजूदु आहिनि, शाहिद रज़ा जा जेके भाउ आहिनि नंढा, ऐं एतिरे वॾे मौसीक़ी घराणे सां उन्हनि जो तालुक़ु आहे। यकीनन पंहिंजी जेके विरसे में जेकी उन्हनि खे शइ मिलियल आहे उनखे ऐं मूंखे तॾहिं ख़ुशी थींदी त हीअ जहिड़े एतिरी तरफ़ सां परफॉर्म करे ऐं वापसि वरी ईंदा, एतिरी दुनिया जा घुमी फिरी पंहिंजे परफॉर्मेंस में वरी जॾहिं वापसि ईंदा तॾहिं शान रज़ा में अञा जेको आहे घुमी सां मूंखे ॿुधाईंदा त मुंहिंजो पहिरियों ॾींहुं कीअं हुयो, पोइ अॼु आऊं कीअं थो ॿुधायां, लेकिन ही पोइ उन्हनि को डिफरेंस ज़रूरु पुछंदासीं शान रज़ा खां। शान रज़ा जिन महिल तव्हां हिन वक़्तु जेको ही क्लासिकल जेको आऊं कॉल वठां, हिकिड़ी कॉल वठां पोइ कंटिन्यू कयां। बिल्कुलु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? तव्हांजो जेको शो हले जो असांखे बिल्कुलु ख़ूबसूरत लॻो आहे। महिरबानी। ऐं टाइम बि ॻाल्हायां बदेन खां अव्हांखे भली कार बुझी कलाम ॿुधाईंदा कयो त जी जी सुबुह मिलियम सोमवार वठे जो वातुयूं ओठे लाल लोयूं घुमण जाम जोयूं, सुबुह मिलियम सोमवार वठे जो वातायूं। ओ अधु कलाम त तव्हां ई ॿुधाए छॾियो मुंहिंजी भेण ख़ूबसूरत अंदाज़ में ज़बरदस्त। बिल्कुलु ख़ूबसूरत आवाज़ जेको तव्हांजो सभिनि जो। तव्हां थोरो भला गुनगुनायो त ॿुधायो न, एॾो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां थोरो भला गुनगुनायो त ॿुधायो। इहो कलाम थोरो तव्हां गुनगुनाए ॿुधायो असांखे। वाह वाह
वाह वाह मुझे प्यारी भेण, वाह मुझे प्यारी भेण, जबरदस्त। तव्हां भला छा सिखो था छा? ॾाढो या शौक़ु आहे मौसीक़ी जो ॻाइण जो? बिल्कुल बिल्कुल एतिरो शौक़ जो सभु ॿुधंदी आहियां ॾिसंदी आहियां। ॾिसंदी अच्छा मतलब कंहिंखो सिखिया वठो था? जी कंहिंखो सिखिया वठो था तव्हां? त शौक़ त वॾो आहे पर अच्छा अच्छा पोइ तव्हां असांजे इन प्रोग्राम सुबह मेहरान में अचो न, ऐं चाहींदमि त तव्हां असांजे प्रोग्राम सुबह मेहरान में अचो। चलो अची सघां थी। हा ज़रूर, पोइ असांखे इंतज़ारु हूंदो तव्हांजो मुंहिंजी पहिरीं भेण। ठीकु आहे, महिरबानी महिरबानी। तव्हां को नंबर जेको असां वठी वठूं था। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। वरी भेण शायदि रज़ा छा चवंदो ॾिसो केतिरो ख़ूबसूरत टैलेंट, ज़बरदस्त आवाज़। मालिक जी देन आई, वाह सुर कंहिंजो बि न आहे जेके अलाह साईं अता करे। अच्छा इन्हनि हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि कई, इन्हनि चयो त असां सिखिया कोन पिया वठूं पर सुबुह महिराण जा जेके प्रोग्राम ॾिसी करे ॿुधी करे उन्हनि मां असां जेको सो ही सिखियो आहे। तमामु ही ज़बरदस्त। अच्छा मां भाउ सां ॻाल्हि वेठे कई हिकिड़ी, मां जो तव्हां जंहिंमहिल क्लासिकल जेको ही जेको सॉन्ग तव्हां ॻायो उन वक़्तु तव्हांजूं अखियूं थोरियूं नम थी वियूं हुयूं, इन जो छा राज़? ख़याल जेको वाकई थोड़ी अखियूं नम थी वियूं हुयूं, मां ओॾी महिल थोरो नोट वेठे करे वॾनि गवयनि ॻायो, वॾनि रागिनियूं ॻायो वाकई। सर त बाबा साईं इहो त जेको क्लासिकल आहे इहो हिकिड़ी आसानी न आहे, बिल्कुलु हक़ीक़त इहो आहे क्लासिकल ॾाढो ॾुखियो राॻ आहे, ॻाइण पाण खे ॾाढो ॾुखियो आहे। बिल्कुलु हीउ जॾहिं मूं ॻायो आहे त मूं ते मुर्शद लाल जी ऐं मुंहिंजे बाबा साईं जी अता आहे त हीउ हक़ीक़त मां सिखिया कंहिंखां कोन वरिती आहे, हींअर सिखां पियो भाउ खां, शायदि भाउ खां, ऐं ॿियो अमीर अली खां, मुंहिंजो भाउ वॾो मुंहिंजो पीउ आहे उनखां सिखा पियो वठां। ऐं क्लासिकल अल्हम्दुलिल्लाह मौला जे करम खां जॾहिं मां 12 ऐं 13 सालनि में होसि मां उन टाइम त मां क्लासिकल आहियां। शुक्र आहे मुंहिंजे मालिक जो, उन्हनि खे मौक़ो असां मिलियो, असांखे ॿुधण जो मौक़ो मिलियो त वञो ॿियो गीत बि त ॿुधो। हाँ बिल्कुल, बैक टू बैक गीत हो जाए ना, बैक टू बैक अगेन जी शान रज़ा। मैडम नूरजान जी हिकिड़ी गज़ल हाय हाय वाह वाह वाह। मैडम नूरजान जो नालो खंदे यकीनन जबरदस्त वजन उन्हनि जी चॉइस हूंदी आहे। मैडम नूरजान जा गाना दुनिया जी लता जी चवे थी के मैडम दुनिया जी स्टार, दुनिया जी वर्ल्ड जी स्टार। वाकई हर अंदाज सां जेको उन्हनि सिखी के जेको बहितर अंदाज में ॻायो। बिल्कुलु जी 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 शान रज़ा। देना 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 नियत शो भर न जाए कहीं, नियत शो भर न जाए कहीं, तू भी दिल से उतर न जाए कहीं, तू भी दिल से उतर न जाए कहीं, नियत शो भर न जाए कहीं।
ना मिला कर उदास लोगों से, ना मिला कर उदास लोगों से, हुस्न तेरा बिखर न जाए कहीं, हुस्न तेरा बिखर न जाए कहीं, तू भी दिल से उतर न जाए कहीं, तू भी दिल से उतर न जाए कहीं, नीयत शोर भर न जाए कहीं। आज देखा उसको देर के बाद, आज देखा उसको देर के बाद, आज की शाम ना जाए कहीं, आज की शाम ढल न जाए कहीं, तो भी दिल से उतर न जाए कहीं, तो भी दिल से उतर न जाए कहीं, नीयत शोक डर न जाए कहीं। वाह 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 वाह, जबरदस्त, नियत शौक़ जबरदस्त। भर न जाए कहीं। अगर अलग के दो राशि से ॾाढो एंजॉय कयो गानन के। पर आऊं हिकु कॉल रिसीव कयो। बिल्कुल कयो। हेलो सानिका। हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केर किथां खां? हेलो हेलो जी, तारुफ कराईंदा केर किथां खां? कॉल डिस्कनेक्ट थी चुकी है। डिस्कनेक्ट थी वई। चलो मूंखे लाइक कीनन जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत थियो, मूंखे त मूंखे ॾाढो सुकून मिलियो अॼु के प्रोग्राम में। पर आऊं राशि छा को ख़ासि यकीनन तो ही त मसाइण बनाना टेलीविजन जो हिसो आहिनि ऐं अॻिते ईंदड़ बि हिसो थींदा। पर जॾहिं शाहिद रज़ा खां पुछणु चाहींदो कीअं लॻो, शाहिद रज़ा ऐं छा चवणु चाहींदो वेंदे वेंदे, छा मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज ॾियणो आहे की म्यूज़िक खे प्यारु कयो ऐं म्यूज़िक खे सिखियो सही ऐं पंहिंजी ॿोली ते बि गौर कयो। ऐं ख़ुशि जेको मुंहिंजा दोस्त सही पंहिंजे भाउ खे थो चऊं की ॿोली खे सही तरह ॻाइनि ऐं जिथे बि ॻाइनि सिंध मण खे ॻाइनि, वाह जिथे बि ॻाइनि, पाकिस्तान पाकिस्तान खां ॿाहिरि जिथे बि ॻाइनि। ज़बरदस्त। ऐं जिथे परफॉर्म कंदो आहियां रियली तव्हां मुंहिंजो ॾिसी सघो था, मूं जिथे बि पेश कयो हालांकि आहे गोरनि जो इंस्ट्रूमेंट आहे, तव्हांखे मज़े जी ॻाल्हि थो ॿुधायां, गोरनि जो इंस्ट्रूमेंट आई, बिल्कुलु पर मूं हुनखे सिंध मण करे वॼायो। मूं वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। मूं पंहिंजी सिंध मण करे थैंक यू शाहिद सर, थैंक यू सो मच। पर तव्हांखे कीअं लॻो, तव्हांखे अची करे फर्स्ट टाइम अपीयरेंस टेलीविजन? ॾाढो माशाल्लाह मज़ो पियो अचे, ॾाढो एंजॉय पियो थिए। त इहा त वॾी महिरबानी आहे मुंहिंजे भाउ शाहिद रज़ा जी, जेको मुंहिंजो भाउ आहे ऐं मुंहिंजो पीउ आहे, जंहिं मूं ते एतिरी महिनत कई आहे ऐं इंशाल्लाह महिनत रायगा न वेंदी, इंशाल्लाह मौला हुसैन अलैहिस्सलाम कंदो। इंशाल्लाह नालो जेको पापा जो जेको भाउ जो नालो आहे इंशाल्लाह हुन नाले ताईं इंशाल्लाह कोशिश कंदासीं। आमीन आमीन कोशिश कंदनि इंशाल्लाह नाले ताईं इंशाल्लाह। महिरबानी, थैंक यू। मुर्शद लाल जो मेलो अचे पियो ऐं लालण जी धमाल। तो ठीक आहे, अंक अॻ में जेको पंहिंजे व्यूअर्स को मोकिलाणी करे वठां। थैंक यू सो मच। तव्हां सभिनि वॾी महिरबानी, महिरबानी की वरी माफ़ कजो, महिरबानी की महिरबानी वॾी चैनल जी, ख़ासि करे महिरबानी चैनल जी। मुंहिंजो जेको भाउ आहे दोस्त आहे प्रोग्राम जो
उनके मेहरबानी ऐं तव्हांखे थैंक यू सो मच। जी त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुराणी ते पहुतो। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। लेकिन वेंदे वेंदे शाहनवाज़ जी ख़्वाहिश आहे त वेंदे वेंदे हिकिड़ी धमाल बि वरी ॿी थी वेंदी न। जी बिस्मिल्लाह कयो। हे दरियम कलंदरम है दरियम कलंदरम मस्तम बनाए मुर्तज़ा अली हसन पेशवाए तमाम रिंदान कैस के कुए शरे है जानम लाल मेरी पति अखियों भला झूले लाल सिंदरीदार मेवनदार शहबाज कलंदर मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर अली दम अली दा पहला ओ लाल मेरी हो लाल मेरी जनन जनन तेरी मोहब्बत हाजी जनन जनन तेरी जनन 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 तेरी मोहब्बत हाजी 4 बजे घरी 4 बला जुड़े लाल सिंदरीदार शहबाज दमादम हुसैनी लाल कलंदर अली दम कलंदर अली दा दमादम ओ लाल मेरी हो ओ लाल मेरी मावनू डेंदा बचरे दे मावनू डेंदा बचरे दे भेणानू डेंदा मिला झूले लाल भेणानू डेंदा अली बोला बोला अली बोला अली बोला बोला अली बोला भेणानू डेंदा मिला झूले लाल चार चराग तेरे बदन हमेशा चार चराग तेरे बदन हमेशा पंजवा में बालन आया भला झूले लालन सिंदरीदार सेवनदार शहबाज दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर